टिकटॉक तो मां म्यूज़िकली जहिड़ी महिल खां हुयो उन महिल खां हलायां थो, पर मुंहिंजो अकाउंट गिरो न थी सघियो। ऐं बीपी जेको आहे ब्यूटीफुल पाकिस्तान नंबर छा आहे 295। अस्सलाम नाज़रीन, मां आहियां ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो ब्यूटीफुल पाकिस्तान 295। जीअं त नाज़रीन मां मौजूदु आहियां अल मदीना होटल बाईपास ते ऐं दोस्तनि हिकु केक जी रस्म रखी आहे। उन्हनि जा 50,000 फॉलोअर फेसबुक पेज ते कंप्लीट थी चुका आहिनि। अचो त साईं वारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अवां जो नालो? साईं एक्टर शफ़ीक खोसो। एक्टर शफ़ीक खोसो। साईं अवां बि टिकटॉक स्टार आहियो? साईं टिकटॉक ते मुंहिंजो वधीक कमु जेको आहे फेसबुक ते हले थो, बाक़ी टिकटॉक बि हलायां थो। अच्छा, फेसबुक ते तव्हांजा केतिरा दोस्त आहिनि? फेसबुक ते साईं माशाल्लाह तेज़ी सां पेज ग्रो करे थो, तक़रीबन 21,000 फॉलोअर मुंहिंजा थी विया आहिनि ऐं सुठा लाइक्स अचनि था माशाल्लाह। हा माशाल्लाह 3-4 लख व्यूज़ मिलनि था पिया नॉर्मली। माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। 21,000 केतिरनि ॾींहंनि में तव्हां कया आहिनि? साईं इहो माइल स्टोन मुंहिंजो थियो आहे तक़रीबन 1 ईयर में, मुंहिंजे ख़्याल में 1 साल जे अराउंड ईअं थियो आहे। 1 साल में अवांजा 21,000 फॉलोअर आहिनि फेसबुक पेज ते? जी 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 1 मिलियन व्यूज़ बि मूंखे मिली चुका आहिनि हिकु वीडियो ते। जी जी। अच्छा, टिकटॉक आई डी यूज़ कंदा आहियो? टिकटॉक आई डी साईं शुरू खां वठी जॾहिं म्यूज़िकली हुयो, बाद में टिकटॉक थियो, मां उन्हनि ॾींहंनि खां हलायां थो पियो। तक़रीबन ऑलमोस्ट 1000+ मुंहिंजा वीडियोज़ आहिनि टिकटॉक ते, पर उहा मोट न मिली सघी टिकटॉक ते। मोट न मिली? उहा छाजे करे न मिली आहे? ख़बर न आहे छाजे करे, पर कोशिशि त ॾाढी कई आहे ऐं फेसबुक ते ज़बरदस्त मोट मिली आहे। पोइ बि कमु न छॾियो आहे, पर टिकटॉक आर्ज़ी ऐप आहे, कॾहिं हले थो कॾहिं बैन थी थो वञे। इहो मसलो वॾो मसलो आहे। वरी VPN सां हलाइण में उहो मज़ो वरी न ईंदो आहे, न वरी एतिरा व्यूज़ ईंदा आहिनि। साईं वॾी महिरबानी अवां जूं, अवां असांखे टाइम ॾिनो। तव्हां पंहिंजी संगत जे लाइ छा पैगाम ॾियणु चाहियो था? संगत खे इहो पैगाम ॾियूं था त असां एंटरटेनर आहियूं, असां पंहिंजा ॻोढ़ा लिकाए माण्हुनि खे खिलायूं था पिया, त उन जो असांखे घटि में घटि एतिरो सिलो ॾियो त असांजा जेके पेजिस आहिनि फेसबुक ते या वरी यूट्यूब जो अकाउंट आहे, उते तव्हां असांखे सब्सक्राइब कयो, फेसबुक ते फॉलो कयो। इन में जेका बि अर्निंग थींदी, इन में असां आर्टिस्टनि जी ज़िंदगी ठही सघे थी, तव्हांजो कुझु कोन वेंदो। ऐं उमेदु आहे त मूंखे सिंधी क़ौम जे मोहबत ॾिनी आहे, उहो मूंखे सपोर्ट बि ओतिरो कंदा, फॉलो ऐं सब्सक्राइब करे। साईं वॾी महिरबानी अवां जूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अवां जो नालो? सदाम हुसैन। सदाम हुसैन, छा कंदा आहियो? मां पेशे जे लिहाज़ सां त हिकिड़ो डिस्पेंसर आहियां, हूँ हेल्थ टेक्नीशियन आहियां। बाक़ी सोशल मीडिया ते टिकटॉक वारा यूज़ कंदा आहियूं, फेसबुक पेजिस हलाईंदा आहियूं माशाल्लाह। हीअ घोटकी स्टार टीम असां जोड़ीसीं, क्रिएट कईसीं तक़रीबन टिकटॉक खां बि पहिरें। टिकटॉक ऐप बाद में आई आहे। टिकटॉक पहिरें त असांखे मायूस कयो हो, छो त विच में तव्हां पाण ख़बर आहे वॾा वॾा स्टार अचनि पिया, नंढे स्टार जी का वैल्यू न हुई, वैल्यूशन। हाणे जॾहिं उन्हनि पंहिंजी पॉलिसी चेंज कई आहे, हेठनि जे यूज़र्स खे जेको टाइम मिले पियो, काफ़ी फॉलो ते वीडियोज़ वञनि पिया, त असां वरी पुरमी थी विया आहियूं टिकटॉक खां ऐं काफ़ी हाणे यूज़ कयूं पिया। सदाम एवरग्रीन 777 जे नाले सां मुंहिंजी आईडी आहे टिकटॉक ते बि। ऐं बाक़ी घोटकी स्टार जी टीम जे हवाले सां जेका असां जोड़ीसीं, असां सेल्फ पंहिंजो कमु कयूं पिया, सेल्फ वॉइस जे करे, सेल्फ एक्टिंग जे करे, लिपसिंग खे छॾे करे बि कमु असां कयूं पिया। काफ़ी फीडबैक मिले पियो माशाल्लाह। मुंहिंजी फेसबुक पेज सदाम एवरग्रीन जे नाले सां आहे। सो दैट्स ऑल। अच्छा, फेसबुक ते तव्हांजा घणा फॉलोअर आहिनि? फेसबुक ते मुंहिंजा 5,000 हूं त अकाउंट ते पूरा आहिनि, लेकिन मुंहिंजो जेको पेज आहे उहो बि ग्रो अप करे पियो काफ़ी। शफ़ीक भाई जी महिरबानी, छो त असां कंबाइन कमु कयूं पिया गॾु, त पोइ उन करे असांखे 2.5 खां 3 लख व्यूअरशिप मिले पई। पोइ वीडियोज़ असां ॿिनि जा गॾु हूंदा आहिनि। पोइ मुंहिंजो जेको पेज आहे मां उन ते कमु घटि ॾियां पियो, जेको वीडियोज़ ठाहियूं पिया उहो साईं पंहिंजे ई पेज ते अपलोड करे पियो। ऐं हाणे ईंदड़ वक़्तनि में असांजो पेज बि ग्रो अप थींदो, इंशाल्लाह काफ़ी तेज़ सां असांखे फीडबैक संगत में मिले पियो। अच्छा, टिकटॉक ते अवांजा घणा फॉलोअर आहिनि? टिकटॉक ते बि तव्हांखे चयुमि त पहिरियों असां मायूस थियासीं, वरी जे असां कमु रीस्टार्ट कयो आहे, त टिकटॉक ते बि असांजे तक़रीबन मुंहिंजा 1500+ हाणे फॉलोअर आहिनि। असां कमु अञा हाणे स्टार्ट टिकटॉक ते कयो आहे, बाक़ी साईं जा मूंखां त मथे आहिनि। अच्छा, वॾियूं महिरबानियूं अवां जूं। ऐं अवां पंहिंजे अवाम जे लाइ छा पैगाम ॾियणु चाहियो था? सभु खां पहिरियों त असां जंहिं मक़सद लाइ वेठा आहियूं उहो तव्हांखे ॿुधायां त असां घोटकी डॉन पेज आहे जो नालो आहे साईं जो। उन असांजो दोस्त आहे, सुठो हिकु एक्टर बि आहे, जो एक्टिंग मशहूरु आहे पूरी सिंध में। उनजो 50,000 फॉलोअर पूरा थियण ते गॾु थिया आहियूं। टोटली घोटकी स्टार संगत जेका बि घोटकी टीम आहे, वकार संगड़ भाई आहे, तव्हां पाण माशाल्लाह सुठा टिकटॉकर स्टार आहियो, ऐं पोइट बि आहियो। ऐं उनखां अलावा सदीक भाई आहे, ऐं हिकिड़ो दोस्त असांजो न अची सघियो आहे, उनखां शिकायत आहे असांखे, अख्तर अली साहब। उहो घोटकी मुर्दा ज़रूरु उनजी इस्तक़बाल थींदी, उहो हिन टीम जो हिसो न बणियो आहे। बाक़ी डॉन साहब जी महिरबानी, सभी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त डॉन खे फॉलो कनि। ऐं असांजी जेके बि
सोशल पेजिस आहिनि, सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि, सभिनि खे फॉलो कनि, तव्हांजे लाइ कमु कयूं पिया ऐं पंहिंजो टाइम क़ीमती कढी करे बि तव्हांजे लाइ कमु कयूं पिया। तव्हां असांखे फीडबैक न ॾींदो त बाक़ी असांखे केरु फीडबैक ॾींदो। असांजे घोटकी नालो रोशन थिए थो, सिंध जो नालो रोशन थिए थो। वरी BP 295 घोटकी जो हिकु यूट्यूब चैनल आहे जेको तमामु जल्द उभरंदड़ चैनल आहे हिकिड़ो, माशाअल्लाह असांखे दोस्तनि ते फ़ख़्रु आहे। हीअ कम खे छिके रखियो आहे, बाक़ाइदा वकार जी टीम आहे, साईं पोइट साहब पाण बि आहिनि, हिन चैनल खे सपोर्ट कयो ताकी पंहिंजे घोटकी जो बि नालो थिए। माशाअल्लाह असां कंटेंट घणी अॻिते वधूं। वॾी महिरबानी। साईं वॾी महिरबानियूं अवां जूं जो अवां मुंहिंजे चैनल जे लाइ दोस्तनि खे रिक्वेस्ट कई। जीअं त नाज़रीन ही हुई आहे घोटकी जा स्टार, घोटकी डॉन जो जेको पेज हुयो उन जा 50,000 फॉलोअर कंप्लीट थी चुका आहिनि ऐं हुननि पंहिंजी केक सेरेमनी रखी हुई ऐं असांखे जेको आहे उन्हनि दावत बि ॾिनी। वॾियूं महिरबानियूं हिननि जूं। असीं तमामु थोराइता आहियूं हिननि दोस्तनि जा जंहिं असांखे मान ॾिनो। दोस्तो जेकॾहिं हीअ मुंहिंजी वीडियो अव्हांखे पसंदि आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन जे बटन खे प्रेस कयो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज पोइट मोहम्मद अली संगड़ जे नाले खे फॉलो कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं।